पंचावरी ड्रामे जी नई अपडेट में तव्हां सभिनी पीरी प्यारनि खे दिलि वारनि खे सिंधी भेनरुनि खे ख़ुशि आमदीद। दोस्तो अॼु रिव्यू कंदासीं मेगा सोप से पंचावरी, जंहिंजा अचण वारा एपिसोड ज़बरदस्त धमाकेदार थियण वारा आहिनि। छो त पंचावरी ड्रामो हिकु बहितरीनु मोड़ ते पहुची चुको आहे ऐं सावण जेका दाह ॾिनी वञी चाकर खे त मुंहिंजे भाउ सां जाबर वीडियो तव्हां ॾिठो त उहो जाबर खे कीअं चाकर खान छंडे छॾियो ऐं वार्निंग ॾेई छॾे ॿी हर अहिड़ी का ग़लती कई त तोखे दूंहां तुंहिंजा कढी छॾींदुसि। हाणे वरी ॻाल्हियुनि लाइ वञी रहियो आहे जाबिर चाकर खान वटि ऐं सिकू गवाही ॾींदो ऐं सिकू गवाही ॾियण खां पहिरियों खंभिजी वेंदो। दोस्तो गवाही कोन ॾींदा छो त जीअं जाबिर उते पुॼंदो सिकू खां पहिरियों पंहिंजे भाउ जे हथां उनखे मराईंदो या उनखे गुम कराईंदो। जीअं हुते गवाही ॾियण लाइ सिकू पहुचे ई न, छो त हाणे चाकर खान घुरायो आहे सभिनी खे, सिकू उन्हनि जे मथां बकंदो। बहरहाल बकण खां पहिरियों कुझु न कुझु सिकू सां कयो वेंदो ऐं सिकू खे पुॼण ई कोन ॾिनो वेंदो महफ़िल में। जे सिकू महफ़िल में पुॻो त सिकू जे लाइ ॿी का मुसीबत कई वेंदी ऐं मुसीबत को न को कई वेंदी, को न को अहिड़ी ॻाल्हि कई वेंदी जीअं सिकू हुते बयानु फेरे वञे ऐं हिननि जे ख़िलाफ़ु न ॾे, जंहिंजे भाउ खे अगवा कयो वेंदो या हिन जे घर वारनि खे। वीडियो पुॻो पंहिंजी पुॼाणी ते असांखे ॾींदा इजाज़त। तव्हां सां मिलंदासीं कंहिं ॿिए वीडियो में। लाइक सब्सक्राइब शेयर ज़रूरु कंदा। अल्लाह हाफ़िज़।